दोस्तों अज मुख्तियार अली सीधी जो एक एल्बम तव्हांजे साम्हूं आहे। एल्बम नंबर आहे 19, वॉल्यूम नंबर आहे 95-35। मुझे अंदाज़े मुताबिक ही 1999 जो आखिरी एल्बम आहे धरती प्रोडक्शन जो। उन में एक लाजवाब गीत है मीर अब्बासी जो, हलिया हलिया एक भेरो जानी, हलिया हलिया एक भेरो। लाजवाब गीत है। तव्हां खे कुछ दोस्त कमेंट्स भी कया आहिनि। उहे कमेंट्स तव्हां खे ही दोस्त है एहसान अहमद सोलंकी, हिन लिखियो है गुज़ारिश है त माना कंपनी वो एल्बम पूरा कजो। ठीक है त इंशाल्लाह पूरा कंदासीं। पर हिकिड़ो एल्बम मुख्तियार सिद्धी जो ईंदो, हिकिड़ो शमन अली निराली जो रखंदासीं। तव्हांजी राय बिल्कुलु ठीकु आहे। काफ़ी ॿिया बि दोस्त अचनि कमेंट्स कनि ऐं तव्हांखे एल्बम जे बारे में ॿुधायूं। हिन में ज़बरदस्त गीत आहिनि, कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा आहिनि। ऐं कंहिं दोस्तनि कमेंट्स बि कया त शाइरनि जा बि नाला ॿुधायो। सो तव्हांखे ही पहिरियों कलाम आहे हलिया हलिया हिकु भेरो मुंडे। उन खां पोइ आहे कासिर नवाज़ जो कलाम आहे मुबारक थी सोणा। ऐं उन खां पोइ मीर अब्बासी जो कलाम आहे तोखे हाणे मोकल आहे जानी। उन खां पोइ मीर अब्बासी जो ॿियो कलाम आहे तोसां हिकु भेरो मिली वञा। ॿियो आहे कलाम 5 नंबर मुहर्रम जो कलाम आहे ए दिल जा जानी, ए दिल जा जानी। उन खां पोइ आहे मीर अब्बासी जो वरी कलाम आहे ज़िंदगी में मूंखे तो ॾिना सूर अहिड़ा। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त जेके सर्चिंग कनि था, मुख्तियार सीधी घणो सर्च थिए थो, शमन अली निराली घणो सर्च थिए थो, ॿिया बि काफ़ी फ़नकार आहिनि, मास्टर मंज़ूर आहे, जोगी जलाल आहे, जिनजे लाइ बि कमेंट्स कंदा इंशाल्लाह उहो रखंदासीं पिया। पर फर्स्ट टाइम हे 2 फ़नकार हलाईंदासीं, उन खां बाद ॿिया ॾिसंदासीं। ऐं ॿियो कलाम आहे एजाज़ बुरड़े जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि वञा वञा यार ॾे अॼु वञा। ऐं उन खां पोइ मीर अब्बासी जो कलाम आहे लॻी दिलि वई आहे तोसां मिठड़ा माण्हू। उन खां पोइ मीर अब्बासी जो ॿियो कलाम आहे तुंहिंजूं अखियूं शराबी आहिनि ओ सोना, तुंहिंजूं अखियूं शराबी आहिनि ओ सोना। ऐं मुख्तियार सिद्धी जा काफ़ी सारा एल्बम आहिनि धरती प्रोडक्शन में। किन जा कवर असां वटि मौजूदु न आहिनि। कोई दोस्त अहिड़ो आहे जंहिं वटि कवर अवेलेबल आहिनि त असांजो व्हाट्सअप नंबर त हूंदो उन वटि, चैनल ते लॻियलु आहे व्हाट्सअप नंबर, त असां या वरी हिन ते हणी था छॾियूं व्हाट्सअप नंबर, पोइ असांखे उहे कवर पहुचाए, उनजी वॾी महिरबानी थींदी। ऐं उन दोस्त खे इहा गुज़ारिश कंदासीं त जेको फ़ोटो ॾींदो उनजी हर फरमाइश पूरी थींदी। फरमाइशूं सभिनी जूं पूरियूं थींदियूं, बहरहाल उनजी ख़ासि रखी वञिजी फरमाइश। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कनि, जिन्हनि खे वीडियो मिसाल पसंदि अचे थो पियो उहे पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कनि ऐं कमेंट्स कनि। कमेंट्स उन्हनि जी शामिलु कंदासीं ऐं कलाम ॿुधाईंदासीं, शाइरनि जा नाला ॿुधाईंदासीं ऐं उनजो फ़ोटो बि हयो वेंदो थंबनेल ते। त हिन दोस्त ख़ासि ताउन कयो आहे असां सां ऐं उनजो फ़ोटो बि स्क्रीन ते आंदो वेंदो। त जीअं ॿिया बि दोस्त ईंदा उहे बि चवंदा असांजी बि तस्वीर अचे यूट्यूब, तो असां उनजी बि ॾींदासीं। पर असां सां उनजी ख़ासि उनजो ताउन थियलु हूंदो असां सां। तो वीडियो काफ़ी रखंदासीं जेसीं ताईं तव्हांजो साथ हूंदो असां सां, ओसीं ताईं वीडियो पिया ईंदा। ऐं सिंध जा काफ़ी सारा फ़नकार आहिनि जेके हिन वक़्तु मशहूर बि न आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं। मुख्तियार सिद्धी जो शागिर्द थी वियो गुलाम क़ादिर दायो, अख़्तियार चाकराणी, शमन अली शागिर्द अख़्तियार दायो ऐं ॿिया काफ़ी सारा आहिनि, उहे बि ॾेखारींदासीं।